ओ दीकरी में पानी तो ले आ। आई बापू आई। की तो कहीं अबा मैं आ जा उड़ी कर नूरी ना तेड़े आ। ओए से केड़ो कम अबा? दीकरी तू हुए ना तेड़े तो आ। हूँ हीना थी लियाऊं। बाबा तो घणा दफ़ा झलियो अथव त बीड़ी न पीअंदो कर। तंबाकू ख़राब आहे सेहत जे लाइ। उन सां टीबी थींदी अथई, ॿिया साह खणण जा वॾा मसला थींदा आहिनि। मटी खंघ जुकाम रे करे आई ये में भूंगरी रो केड़ो डो दीकरा। बाबा या तंबाकू, बीड़ी, पान, गुटका, सिगरेट ये सेहत जे लाइ तमामु ख़राब शयूं आहिनि। तव्हां अलाए छो था सम्झो। मिना सजी ख़बर आहे दीकरा, तू मिना की समझाएस। बाबा तू या बीड़ी छिकण छॾे दे त टीबी थी वेंदई। तू घटि में घटि असां ॿिन्हिनि ते त रहम कर। ए अब्बा सिलरी बीमारी तो कहे। हा बाबा वॾी ख़तरनाक बीमारी आहे। गुल्लण ना सिलरी बीमारी अती ओ कहत भी तो अब्बा भूंगरी बे किताब की पढ़ियो तू दुनिया पिरे फाती। बाबा तव्हां जी आहे मर्ज़ी, बाक़ी न बीड़ी छिकण मां जेको आहे न चङाई कोन थींदई। भाई सही तो चूहे तो मुड़ी कौन तो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।